यूट्यूब चैनल ऑफिशियल उम्मीद तो क्या सब दोस्त खैर खैरियत आफियत हूंदा। अॼु ईद जो वॾो ॾींहुं आहे, सो सभिनी देश परदेस वारनि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। असां बि वञूं था, हाणे तयारी आहे ईद नमाज़ पढ़ण जी। सो ईद नमाज़ पढ़ी अवां सां गॾु आहियूं। अवां सभिनी साईं खे नंढी गुज़ारिश आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, असांजी वीडियो खे शेयर कंदा, फॉलो कंदा, लाइक कंदा। ईद मुबारक हो। ईद मुबारक हो। ईद मुबारक। ईद मुबारक। ईद मुबारक। मुबारक। वीडियो आने ईद मुबारक। अब ईद मुबारक। ईद मुबारक वाह। ईद मुबारक वाह। ईद मुबारक। अदा ईद नमाज़ पढ़ी खैर सां हाणे वञूं था कब्रिस्तान दुआ मंगण। सो असां सां गॾु ई रहिजो, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। जेके हिन पेज ते हिन चैनल यूट्यूब ते नवां आहिनि, सभिनी खे नंढनि खे गुज़ारिश आहे त पेज खे यूट्यूब खे सब्सक्राइब ज़रूरु कनि ऐं वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो, शेयर ज़रूरु कंदा वीडियो खे। त साईं हाणे हलूं था कब्रिस्तान दुआ मंगूं। आख़िरी रस्तो इहो ई आहे, गर्मी थी वई आहे ॾाढी। गाॾी वाॾी खणे कब्रिस्तान वेझो ई आहे, गाॾी ते हलंदा मत पर। हे तो वॾो तकिड़ो आवाज़, तकिड़ो अदा रोड ते पुॼासीं, सामने कब्रिस्तान आहे। सो हाणे हिते वञी था असां दुआ मंगूं, कब्रिस्तान गुल वग़ैरह पढ़ूं। सो मिलूं था अव्हांखे, पोइ क्रॉस कयूं हलूं। सब्रनि जमील आहिनि बाबा, सब्रनि जमील आहिनि। ख़ुशी खां पोइ ॾुख, ईअं आहे ॾुखनि खां पोइ सुख बि हूंदा आहिनि, सुखनि खां पोइ ॾुख बि हूंदा आहिनि। सो हलो असां मिलूं था तव्हांखे, गुल वग़ैरह पढ़ूं, दुआ वग़ैरह घुरूं। सो तव्हां सां गॾु ई आहियूं इंशाल्लाह। आख़िर ताईं ॾिसजो वीडियो खे लाज़मी शेयर कजो। असां सभिनी खे बख़्शे छॾियो हिते हिकिड़ी दुआ। हलो हलो अॻियां पढ़ूं। तव्हां सभिनी खे बख़्शे वेठा आहिनि, दुआ क़बूल थी वई बस। माफ़ करना ईद मुबारक हो, ईद मुबारक हो। हो काढ़ियो ध्यान कांदा अरे 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 काढ़ियो अदा दुआ मंगी खैर सां हाणे वञूं था वापसि। गर्मी थी वई ॾाढी। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो अथव बाक़ी ॾिसंदा ज़रूरु।
आखिर ताईं ॾिसो वीडियो खे शेयर कयो जेतिरो करे सघो पेज खे लाइक कयो फॉलो कयो चैनल खे जेको चैनल ते ॾिसे थो उहो चैनल खे सब्सक्राइब करे लाइक करे ऐं जेको पेज ते ॾिसे थो उहो वीडियो शेयर करे लाइक करे कमेंट करे मार खोर पातो जवा खुशा चलो ठीक है ईद मुबारक हो ईद मुबारक हो ईद मुबारक हो ईद मुबारक हो या बंदूक हाँ फोटो फोटो करो जा संगत सादा गड फोटोग्राफी करे हाने अरे वणा गोठ जो चक्कर हां तो बाड़ा बचड़ा सामने हुई जड़ी मैं था बेशरम हमने था जी संग आता है सूफी आजम भी आया आसान थोड़ो थोड़ो ये ठग शूट कर अरे दे ना पोस्ट कोई दिखाओ सजी संगत के नंढी गुजारिश है पेज के फॉलो कयो लाइक कयो जेके YouTube ते ॾिसंदा उहे चैनल के सब्सक्राइब जरूर कनि मां मोबाइल ठहरा ये कया है तो सारे ना ठहरे मोबाइल लेकर संगत के ना देकर कल्ली भी लवा ये ॾिसो ना मोबाइल ठहरा याला यो कसवा अन्ना हले दी अरे बच्चा वडदा दे ने वाली वाली तो जो खाए तो वीडियो के जितरो थी सके शेयर जरूर कजो ऐं वीडियो के आखिर ताईं ॾिसजो हां बिल्कुल वरी मिलदा ते दर भगल आपो वाला संग थाने यारो यारी हलदा गोठ में आ जाओ गोठ जमानत करा गोठ के मैं गोठ आस में अच्छा मुंह गोठ जो गोठा सारा वीडियो कर सब मीट वाला साउंड कुंडी के सिस्टम को नहीं ईद जे व्लॉग सा गड पंहिंजे ज़हन बलोच करींदा इजाजत वरी कंहिं ॿिए व्लॉग में अवां सां गॾु हूंदासीं तेसि ताईं अलाह निगहबान